कुरान सचो आहे बुध शान मोहम्मद जो। कुरान सचो आहे बुध शान मोहम्मद जो। ही जहान मोहम्मद जो, ही जहान मोहम्मद जो, हु जहान मोहम्मद जो। कुरान सचो आहे बुध शान मोहम्मद जो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना। मुझे सुन करीम रब कलामे मुक़द्दस में फरमायो तमा अल्लाह जे ज़ात इंसान ज़ात के हुक्म कयो आ त ऐ इंसान जी मुझा करीम रब रब चवे तो मुझो हुक्म थई अबे ऐं अम्मा सा सुहिणो वर्ताव कजा। तवज्जो मुझा दोस्तो, अबे ऐं जवाब दियो अबे ऐं। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इन जोड़ीअ खे अलग को न कयो आ। अबे खे भी खुदा अलग को न कयो आ त तुझे मुझे अमड़ के भी रब अलग को न कयो आ। मुझे बेनियाज रब जे ज़ात बाबरकात फरमायो पांजे अबे ऐं अम्मा सा सुहिणो वर्ताव कजा, सुहिणो वर्ताव कजा। अम्मा सा भी अबे सा भी इहो दिल मां कढी छॾजा त अम्मा जे पेरन में जन्नत आ। बाकी बाबो वेचारो त पाड़े मऊ ओधारो मेहमाना खबरदार थी जा। अल वालिद औसत अबवाबिल जन्नत। जन्नत जे रब अमड़ जे कदमन में रखिया उन्ही मुझे महबूब मुस्तफ़ा बुधायो आ त जन्नत जो मैन दरवाजो तुझो कुराड़ो बाबो आ। मता इहो सोची त जन्नत अम्मा जे कदमन में आहे, बाबो घर जो वधियल भाती उन जन्नत में वञण जे लाइ तोखे दरवाज़ो ज़रूर खोलणो पवंदो। उहो दरवाज़ो किथां खुलंदो जो दिलबर पीउ जे कदमन मां खुलंदो। दिलबर पीउ जे कदमन मां खुलंदो। अञा वधाए चवां इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना अगर जन्नत जी खुशबू तोखे ॾिसणी आ, जन्नत जी खुशबू तोखे वठणी आ, जन्नत जो सुकून तोखे वठणो आ, जी जल अमड़ जे कदमन खे अखिड़ियूं बंदि करे तसव्वुरे जन्नत करे चुमियूं ॾींदो वञ, जन्नत जा मज़ा वठंदो वञ। तवज्जो, लेकिन अखियूं बंद करे चो त जेॾी महिल अखियूं बंद कंदे तसव्वुर पोई करे सघंदे त काॾे अम्मा जा कदम काॾे जन्नत। अखियूं बंद करे चुमियूं ॾींदो वञ, जन्नत जो मज़ो वठंदो वञ। पर जेॾी महिल दिलबर पीउ ॾे निहारी मदीने जे साईं फरमायो ओ जन्नत जूं खुशबू वठण वारा जेकॾहिं तुंहिंजे दिल में ख़्याल अचे त मुंहिंजो रब मूंसां राज़ी आ या मुझो रब मुखा नाराज आ, कियां ख़बर पवे। मदीने जे मीर फरमायो कुराड़े पीउ जे चेहरे ॾे निहारींदो कर जेॾी महिल तुंहिंजे साम्हूं तुंहिंजो दिलबर बाबो मुर्की पवे मुबारक थई यारो राज़ी आ तॾहिं अबो मुर्की रहियो आ। अब्बे जे मुर्कण में कंहिंजी रज़ा है? जवाब दे अब्बे जे मुर्कण में
रब जी रज़ा है। अमड़ जे कदमन में जन्नता तर अब्बे जे चेहरे में रब जी रज़ा है। मां भेंट करण ला न वेठो हाँ, न वरी भेंट करण थो चाहियां, बल्कि अर्ज करण थो चाहियां त अमड़ सां भी प्यार कर, अब्बे सां भी प्यार कर। छो जेकॾहिं न थोड़ी मथे निगाह कंदे त तुंहिंजो मुंहिंजो असुल जेको अबो आहे उनखे रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे कुदरत जे हथनि सां बनायो आहे। जंहिंजो नालो ॾाॾो आदम आहे उनखे रब पंहिंजे कुदरत जे हथनि सां बनायो आहे। पर जेका तुंहिंजी मुंहिंजी अम्मा ॾाढी साइण आहे उनखे रब पंहिंजे कुदरत जे हथनि सां न, उनखे ॾाढे आदम जे पासीरीअ मां कढियो आहे। तवजो ॾियारण थो चाहियां, तवजह कराइण थो चाहियां। रब्बे ज़ुल जलाल जे ज़ात बाबरकात पंहिंजे तुंहिंजे मुंहिंजे ॾाॾे खे पंहिंजे कुदरत जे रंग सां, पंहिंजे कुदरत जे हथनि सां, मलाइकत जे हथारां, जीअं सॼो अवां उलमा खां ॿुधो आहे, शागिर्द आहियां, रुगी थोरो सबक़ थो पढ़ी ॿुधायां। अल्लाह इहो सभु कुझु बनाए छो? रब चवे थो निहार त तुंहिंजे रब जी बनावत केॾी न प्यारी आहे। काॾे निहार, ज़ाहिरा सुञाणप किथां थींदी आहे? सुञाणप चेहरे मां थींदी आहे। जे तोखे रब जी बनावट ॾिसणी आहे, बाबे साईं जे कदमनि में, बाबा साईं जे चेहरे में निहार, बाबा साईं जे चेहरे में निहार, अल्लाह जे कुदरत जो रंग निहार। वरी जेॾी महिल सोच त तुंहिंजे मुंहिंजे अम्मा खे अल्लाह ताला चाहे हा ॾाढे आदम जे पेरनि मां ई पैदा करे छॾियां। तवजो मिसाल पियो ॾियां, अल्लाह चाहे हा ऐं आदम तुंहिंजे कदमनि खे मथे खण हवा खे पैदा थो कयां, अल्लाह न कयो। ख़ुदा चाहे हा ॾाढे आदम जे दिमाग़ मां पैदा करे छॾे हा, उनखे पावर हुयो, न न, अल्लाह औरत खे कदमनि मां बि पैदा न कयो, अल्लाह औरत खे दिमाग़ मां बि पैदा न कयो। काथों पैदा कयो? खाबी पासीरनि मां। ऐं सोची दे त खाबियूं पासीरियूं अहमत वारियूं छो हन? इन करे जो ते रईसुल आज़ा उहा दिल मौजूद आहे जिथे पाण मौजूद आहे। जुमलो ॾियण थो चाहे, जुमलो ॾियण थो चाहियां मुंहिंजा मुस्लमान भाउ। अल्लाह जे ज़ात बाबरकात ॾाढी हवा खे ॾाढे आदम जे कदमनि मां छो न पैदा कयो? पंहिंजे कुदरत खे पाण ॼाणे, पंहिंजे हिकमतुनि खे पाण ॼाणे, छो त ख़ालिका मालिका बेनियाज़ आहे। लेकिन आशिकनि ओशाकनि जेके कुर्ब जा अंदाज़ा हया, उन्हनि जो हिकिड़ो अंदाज़ो हे सजण साईं जे दर जो बुहारीदार तव्हां जाॾो पेश पियो करे, उहो अंदाज़ो इहो आहे त अल्लाह जे ज़ात बाबरकात ॾाढे आदम जे कदमनि मां ॾाढी हवा खे न बनायो त ओ दुनिया, छो त ॾाढो आदम मुड़स थियो, ॾाढी हवा ज़ाल थी पई। ओ दुनिया वारा, मतां तूं सुभाणे ज़ाल खे पेरनि जी जुती समझी छॾी, मतां तूं सुभाणे ज़ाल खे पेरनि जी मिट्टी समझी करे उनखे ग़ैर अहम समझी चवीस हल हल तूं त मिट्टी पेरनि मां पैदा थियल आहीं, तुंहिंजी अहमियत पेरनि में आहे। जी जी, वरी अल्लाह मथे मां बि पैदा न कयो त मतां मथे ते चढ़ी वेही रहे, मथो खणी न सघे, उनजो दिमाग़ ख़राब थी वञे ऐं चवे त मूंखां मथे को कोन्हे। न न, अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे कुदरत सां ॾाढे आदम जे खबी पासीरनि मां दिलि वारे पासे कढी करे चयो, ऐं मुंहिंजा बाना जेका न तोखे मां रब मुक़दर में ज़ाल ॾेई छॾियां, उनखे दिलि जे भर में रखंदे घर सुकून सां गुज़रंदे। चओ त क़ुरान पढ़ा, चओ त अॻिते हलां, जीअं चओ ईअं कयां। चओ त क़ुरान पढ़ा, चओ त अॻिते हलां। अल्लाह ताला फरमायो हो वल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन सुम्मा जअल मिनहा ज़ौजहा लियस्कुन इलैहा। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इन जोड़ीअ खे सुकून जो ज़रियो बनायो आ। इन जोड़ीअ खे अल्लाह सुकून जो ज़रियो बनायो आहे। ऐं सोच जा, अम्मा पो थी आहे, बाबो पो थियो आहे, पहिरीं मुड़ुस थियो आहे, बाद में ज़ाल थी आहे। मामिलो छा है? जंहिं घर में ज़ाल ऐं मुड़ुस सुकून सां गुज़ारींदा, उहो ई घर दुनिया में जन्नत जा ॾेख ॾींदो। अम्मा बाद में अबो, तवज्जो, अम्मा बाद में अबो। कॾहिं कॾहिं असांजो नौजवान, माफ़ कजो, अम्मा कोन थी ठहे माईअ मुआरी सां, मुंहिंजी त दिलि ॾाढी आहे, भला ॾियांसि तो तलाक, छा कयां, अम्मा खे नाराज़ कीअं कयां? ख़बरदार थी, बेवकूफ़ न थी। अमड़ जो हक़ पंहिंजो आहे, ज़ाल जो हक़ पंहिंजो आहे।
याद रखिजा मुसलमान, अम्मा जो हक़ पंहिंजो आहे, ज़ाल जो हक़ पंहिंजो आहे, बुरदबार थी, मुड़स माण्हू थी। कहिड़नि लफ़्ज़नि सां मां तोखे सम्झायां? औरत उहा शइ आहे जंहिंखे न यकीन थी वञे त मर्द मुंहिंजो आहे, उहा सभु कुझु बर्दाश्त करण जे लाइ तयारु थी वेंदी आहे। ऐं मर्द थी नौजवान, बस मां तोखे एतिरो चवणो काफ़ी सम्झो त घरवारीअ जी बि इज़त कर, छो त अल्लाह जे ज़ात उनखे बनायो आहे दिलि जे पासे मां। जे उनजे दिलि जे पासे में ई रखंदे त अल्लाह कंदो सुकून सां गुज़ारींदे। जे दिल जे पासे में रखंदे त न त तुझी मर्ज़ी आहे, मुंहिंजो कुझु न वञे। छो त मौलवी जो कम आहे निकाह पढ़ण, अॻिते तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे। दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो व वस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना। मां अल्लाह हुक्म कयो आहे इंसान ज़ात के अबे अम्मा सां भलाई कयो, अबे अम्मा ते एहसान कयो। उलमाए किराम वेठा हन, सादाते किराम वेठा हन। एहसान भलाई जो नालो आहे, एहसान जो तर्जुमो भलाई थींदो। भलाई छाखे चइबो आहे, एहसान छाखे चइबो आहे? जी एहसान उनखे चइबो आहे अगलो तो सां नाजाइज़ी करे वरी तू उन सां भलाई कर, हो तो सां बेवड़ाई करे तू उन सां वड़ कर। या अल्लाह, या अल्लाह, तू जानी तो अबे अम्मा ला चवी तो न सा एहसान कर। सादन लफ्ज़न में यानी जे करे अबो अम्मा तो सा ना इंसाफी करे पो भी तू एहसान कर, तो सा नाजायज़ी करे पो भी तू एहसान कर। मसलन मां मिसाल पियो दियां, मौला काल समझ में न थी अचे, मुझो रब चवे तो तोखे समझ में अचे ना अचे, तुझो करीम रब जाने तो, मां अल्लाह जाना तो। मुझे महबूब जो ज़मानो कायनात जो आखिरी ज़मानो आ, मुझे महबूब जी नबूवत कायनात जी आखिरी नबूवत आ। ख़त्म नबूवत मुझो महबूब मुस्तफ़ा, ये उम्मत कायनात जी आखिरी उम्मत आ। इन उम्मत खां बाद में कोई उम्मत अचनी ना है, महबूब ही को नबी नहीं दो तो उम्मत के ठाई दी। अल्लाह फरमाए थो मां रब जाना थो तव्हां दुनिया जे अंदर जॾहिं ॿ टे किताबड़ा पढ़ी अॻिते निकिरंदो, जेॾी महिल तव्हांजे दिमाग़ में थोड़ो सेंस पैदा थींदो, थोड़ो अकुल पैदा थींदो, अम्मा सां कावड़िजी वेही रहंदो। छा था अम्मा मूंखे ज़मीन जो हिस्सो सही कोन ॾिनो, बाबे मूंखे प्लाट जो हिस्सो सही कोन ॾिनो, अम्मा फलाणे पुट सां घणो प्यार थी करे, बाबो फलाणे सां घणो प्यार थो करे। अल्लाह ताला फरमायो अगर इहो सभु कुझु तोखे नज़र अचे थो या तुझे ज़हन में अचे थो, हालांकि हकीकत में तुझे अकुल जो धोखो आहे, तुझे अखियुनि जो धोखो आहे, पर पोइ बि जेकॾहिं इहो तुंहिंजो ज़हन तस्लीम करे त मुंहिंजो बाबो सही इंसाफ़ नथो करे, अम्मा सही इंसाफ़ नथी करे, उन जे बावजूद भी मां रब तो चवे खबरदार थी जा, खबरदार थी जा, अबे ऐं अम्मा सां सीनो न साहिजा, अबे अम्मा सां सीनो न साहिजा, उन्हनि जे साम्हूं कड़ो आवाज़ न कजा, उन्हनि जे साम्हूं वॾो आवाज़ न कजा, तेज आवाज़ न कजा। पढ़ा कुरान, ॻाल्हायो पढ़ा कुरान। फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। एॾा इज्जत वारा अबू अम्मा जन जो ॻाल्हाइण रब कुरान में सेखारे, एॾा इज्जत वारा अबू ऐं अम्मा जन जो अदब रब कुरान में सेखारे, जन जे आॾो बीहण रब कुरान में सेखारे, जन जे आॾो अंदाज़ रब कुरान में सेखारे। चमन ॾे हिन मस्त सजन साईं जे मलंग के, जंहिंजे ला दुआ घुरण भी रब कुरान में सेखारे। एॾा इज्जत वारा थई अबू ऐं अम्मा, तुझे आॾो कुछ न आहिनि, तू पाण ॾे ॾिस वरी अल्लाह जे कुरान ॾे निहार, जन के कुरान में रब इज्जत ॾिनी है, तू केर थींदो है उन्हनि खे इज्जत न ॾियण वारो?
ऐ नौजवान याद रखी छद अबे अम्मा जे रजा में अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी रजा जहते अम्मा राजी जहते अब्बो राजी उनते अल्लाह राजी अल्लाह जो रसूल राजी जैसा अम्मा नाराज जहते अब्बो नाराज उनका अल्लाह नाराज उनका अल्लाह जो रसूल नाराज।